बदीन म्यूनसिपल कमेटी जो 2015 खां को बि तरक़ियाती कमु नाहे थी सघियो। 2015 जे लोकल इलेक्शन खां पोइ म्यूनसिपल कमेटी न जुड़ी सघी, जेका अॼु ॾींहुं ताईं को बि तरक़ियाती कमु नाहे करे सघी, जंहिं करे बदीन शहर जूं गलियूं घटियूं, गटर नाला टुटल, खंडरात इहो ॾेख ॾेई रहिया आहिनि। शहर मुकमल गंदगीअ जे वर चढ़ियल आहे। अॻे बि मीडिया ते MPA साहब इहा दावा कई हुई त बदीन शहर में मुकमल सफ़ाई सुथराई ऐं तरक़ियाती कम थी रहिया आहिनि, जॾहिं त बदीन जी का बि घटी टुटल नाहे, पर हक़ीक़त उन जो उबतड़ आहे। मूनसून बरसातुनि जे हवाले सां बि म्यूनसिपल कमेटी तरफ़ां के बि उपाउ नाहिनि वरिता विया। हिन वक़्तु ड्रेनेज सिस्टम नाकारा बणिजी चुको आहे। बदीन जे तरक़ियाती कमनि लाइ केरु ॾिसंदो, बदीन जी वारसी केरु कंदो, इहो हिकु सवाल आहे। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु मीर अज़हर टालपुर, सिंध सुकार न्यूज़ बदीन।